वफ़ाक़ी वज़ीर आबी वसीला सैयद खुर्शीद अहमद शाह पनुआ किलग सालियानी चेक पोस्ट रोड जो इफ्तिताह कयो। इफ्तिताह वारी तकरीब ते PPMNA ऐं पार्लियामानी सेक्रेटरी डॉक्टर शादिया सोबिया असलम सुमरो, ज़िले काउंसिल सखर जो चेयरमैन सैयद कुमेल हैदर शाह, PP अगवान डॉक्टर आफ्ताब अहमद सुमरो, वडेरो रसूल बख्श जूनेजो, वडेरो ज़ाहिद समायर, इम्तियाज समायर, अली मुराद जतोई, नवीद अहमद शाह ऐं ॿिया मौजूद हुआ। रोड जे इफ्तिताह बाद रसूल बख्श जूनेजो ऐं ॿियनि पारां वफ़ाक़ी वज़ीर जे मान में तकरीब कोठाई वई, जंहिंमें हज़ारे इलाइक़े वासियुनि शिरकत कई। रोड जे इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त 1985 खां पोइ ही हाणे रोड ठहियो आहे, जंहिंसां हज़ारे ॻोठ लाभ हासिल कंदा। ही 50 साल पुराणो मुतालबो हुयो। पनुआ किलजी ऐं भरपासे वारनि ॻोठनि जे माण्हुनि खे वापारी सहूलियतुनि सबबि वॾो फ़ाइदो पहुचंदो। पनुआ किल तरक़ी कंदो त पाकिस्तान जी तरक़ी थींदी, मुल्क तरक़ी कंदो त अवाम ख़ुशहाल थींदो। 14 अगस्त खां अॻु निगरान सेटअप ईंदो। तकरीब खे MNA शादिया असलम सुमरो, सैयद कुमेल हैदर शाह पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।